नेमतुल दौलतुल खुशियन औलाद किस्मत जो निजामों कादा कीता लटा कपड़ा दुनिया के जहां के अल्लाह ताला मानव से सामान जो बाजार भरे हुए हैं ये सब अल्लाह जो हिसाब है मानव जे बस अन्न जो हिकिड़ो दाणो ठाहिण जी ताक़त कान्हे ताक़त जेका आहे सब अल्लाह सुब्हानहु व तआला खे जे अल्लाह सवा के ॿिए जी ताक़त वञे हा त हींअर त हक़ो पंहिंजो ज़ोर हलाए बि आहे पर बाक़ी ॻाल्हि आहे त रब सुब्हानहु व तआला खां सवाइ कंहिंखे बि असांजी ताक़त कान्हे ज़मीन में अन्न फिटी असां खां सुपर फुटाइण ॾिस अल्लाह फुटाइण पंहिंजो बस कोन्हे ऐं उन्हनि सलनि में सकर नड़ सकर में दाणनि में नड़ इहो त अल्लाह जो कमु आहे जे पंहिंजे बस हुजे हा त अॼुकल्ह असां वारे उत्तर वारे पासे ॾांहुं सारियुनि जो मुल्क आहे जिते सारियुनि जी बुख थींदी आहे ऐं हींअर अधो अधु माण्हुनि जूं सारियूं ऐं अधा खां वधीक खाली पापड़ थी वई आहे अन्न कोन्हे थियो गाह वॾा बीठा आहिनि अन्न वेही कोन थो हाणे ॿुधायो त कंहिंजो ज़ोर हलंदो त माण्हू पंहिंजी बुख में अन्न पैदा करे अन्न त अलाह पैदा करे रब ताला थो फरमाए त माण्हुनि में जॾहिं अल्लाह जी बेफ़रमानी सवाई थी वेंदी आहे ऐं रब सुब्हानहु व तआला खे मञण खां माण्हू दूर थी वेंदा आहिनि पर वरी त पोइ कॾहिं कॾहिं थोरो अज़ाब ॾेई उन्हनि जो तवजो कराईंदो आहियां त मन सुधरी वञे ऐं अल्लाह थो फरमाए जॾहिं असांजो ख़ौफ़ उन्हनि खे अची वेंदो सुधरंदा त पोइ असां उन्हनि खे उन्हनि जूं ग़लतियूं माफ़ करे छॾींदा आहियूं पर जेकॾहिं कोन सुधरंदा अल्लाह तो फरमाए फरमा असफुना इंतक़मना मिनल लदीना अजरमू जॾहिं असांखे कावड़ा विझनि त पोइ बुजनि मन खां असीं फल वठंदासीं अल्लाह ताला असांखे इन खां अॻिते सुधरण जी तौफ़ीक़ अता फरमाए दुनिया जा कम इलाही ॾुखिया आहिनि दुनिया जूं मज़दूरियूं ॾुखियूं नौकरियूं ॾुखियूं दुकानदारी ॾुखी हाथ में ॾुखियो घरनि जा कम ॾुखिया रंधण मंडण ॾुखियो कपिड़ा लटा धोइण ॾुखिया घर जूं सफ़ाइयूं ॾुखियूं जेके असां पधरियूं अपनियूं ज़ाइफ़ूं घर में वेठी कमकार कनि उहे कम बि इलाही ॾुखिया आहिनि ऐं जेके मर्द ॿाहिरि वेठा कम कनि ज़मीनुनि में उहे कम बि ॾुखिया आहिनि रब सुब्हानहु व तआला असांजे मथां को ॾुखियो कमु कोन्हे रखियो रब साईं पंहिंजी नेमतुनि जे शुक्र जे तौर ते असांजे मथां पाक रखियो थो त बंदा 5 दफ़ा को मुंहिंजे बारगाह में तूं सजदो ॾिजांइ निमाज़ पढ़जांइ अल्लाह सुब्हानहु व तआला निमाज़ मोमिन जे मथां फ़र्ज़ रखी इन सलात कानत अलल मोमिनीन किताबन मौक़ूता निमाज़ मोमिन मर्द हुजनि चाहे औरत हुजनि सभिनी जे मथां फ़र्ज़ वक़्त मुक़रर ते आहे अल्लाह फरमाए तो मां अल्लाह के सलात वस्तक अलैहा पंहिंजे ॿार बच्चन खे निमाज़ जो हुकुम कर माण्हू हुन जे मज़बूत थी बीजे निमाज़ खे कंहिं कज़ा कोन थी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया तो गुरु से प्यारकुम के सलात इज़ा बलगु सबा वज़रिबुहुम अलैहा इज़ा बलगु अशरा कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम फरमाया पंहिंजे ॿारनि खे कड़ी निमाज़ जो हुकुम करे जॾहिं 70 साल जा थियनि पुट हुजे त पीउ पाण सां गॾु मस्जिद वठी अचे न्याणी आहे त माउ उनखे पाण सां गॾु घर में निमाज़ पढ़णु सेखारे फरमायो 70 साल जे ॿार खे निमाज़ जो चओ बाबा तूं निमाज़ पढ़ पुट खे बि न्याणी खे 3 साल उन्हनि खे निमाज़ सेखारणी आहे फरमायो जॾहिं 10 साल जो थी वञे ऐं हाणे निमाज़ कोन पढ़े त उनखे ॿार ॾेई बि निमाज़ पढ़ाइणी अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुक्र ऐं रब सुब्हानहु व तआला इन असांजे सजदे ते एतिरो राज़ी थो थिए जो सूरत मोमिनून 8 पारे जे शुरू में आहे अल्लाह सुब्हानहु व तआला ने फरमायो त क़द अफ़लहल मोमिनून अलज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन उहे मोमिन कामयाब थी विया जिन आज जैसा अल्लाह जे आगे निमाज़ पढ़ी निमाज़ पढ़ियो रब ताला जे आगे अल्लाह खे राज़ी करण ख़ातिर रब साईं जे तरीक़े ते रसूल सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते जॾहिं माण्हू या निमाज़ पढ़े थो त अल्लाह ताला उनजे मथां राज़ी थी वञे ऐं अल्लाह तो फरमाए मां इनखे मुबारक थो ॾियां त इहो माण्हू कामयाब
प्यार करने का बरसे है अल्लाह ताला जिनके नाम मुसाई मुसलमान मोमिन के मुबारक करी फरमाइते कि आज के सा नमाज पढ़न बात तो चाहे और पूजन वे कामयाब था वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून अच्छा जुगा है अच्छा मजलिसु गिला मुजीबतु कूल बतूल इन कारण का मानू पासे दीदा तो अल्लाह ताला उनके मुबारक करे तो तुम्हें कामयाब थी हो वल्लज़ीना हुम लिज़काति फ़ाइलून अल्लाह ताला ने को इस तरह उन्हें ज़कात अता कर फरमाया कोई भी कामयाब नहीं वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून कोई मानू पंहिंजी हिफ़ाज़त करे पंहिंजी गैरत पंहिंजे नंग जी हिफ़ाज़त करे उनके अल्लाह मुबारक करे तो वे कामयाब आहिनि वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन जिन वटि अमानत खे रखे त अमानत जी संभाल करे कंहिंसां वाइदो कर त वाइदो निभाए छो त अमानत ऐं वाइदो इहे ॿई ईमान जी निशानी आहिनि भॻवान तला ईमान लिमन अमानत लो जे माण्हू वटि अमानत कान्हे त वटि ईमान ई कोन्हे फरमाईंदा मुसलमान जी निशानी आहिनि जॾहिं वाइदो करे त वफ़ा कंदो ॻाल्हि करे त सची कंदो ऐं ख़ुदा न ख़ास्ता कंहिंसां इख़्तिलाफ़ थींदो त उते बदअख़लाक़ी कोन्हे कंदो अख़लाक़ ॻाल्हाईंदो आहे पर फरमाईंदा ॻाल्हि करे उन में तूं हाणे वाइदो करे फिरी वञे अमानत रखो सियादत करे वञे जहिड़ो छाटो थिए तो उन में गार कंदे फरमाईंदी है मुनाफ़िक़ी जो निशानी है जंहिंमें हिकु निशानी त हिकु हिसो ख़राब ॿ इज़त ॿ ख़राब चार ही निशानी त उहो माण्हू पहिरें ख़राब अल्लाह ताला असांखे पंहिंजे फ़ाइदनि अमानत में पंहिंजी ज़ुबान जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए फरमाईंदा वल्लज़ीना हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून जेके वरी को फरमाई पंहिंजे नमाज़ जी हिफ़ाज़त कंदा उलाइका हुमुल वारिसून अल्लज़ीना यरिसूना अल-फ़िरदौस व हुम फ़ीहा ख़ालिदून ये वारिस अथव जेके जन्नतुल फ़िरदौस जा वारिस थींदा रब तो फरमाए दुनिया में जेकॾहिं असांखे घर ठाहिणो हुजे त पंहिंजे लाइ महिनत करणी पवंदी आहे माण्हू खे जॻह ठाहिणी आहे उन लाइ वॾी महिनत करणी पवंदी आहे अल्लाह तो फरमाए जन्नत तव्हांजे रसाई खां परे आहे पर जे जन्नत में ज़मीन खपे जन्नत में तव्हांखे बंगला खपनि जन्नत में तव्हांखे बाग खपनि जन्नत में तव्हांखे नेमतूं खपनि जन्नत में तव्हांखे नौकर चाकर खपनि जिथे न तव्हांखे रखणो पए न बचाइणो पवे न धोइणो पवे न छोड़णो पवे फरमाईंदा सभु नेमतूं अल्लाह जे मथां रुॻो हिन दुनिया जे जहान में पंहिंजे रब खे राज़ी कयो पंजनि वक़्त नमाज़ सां पंहिंजे ॾिनल माल मां ज़कात सां रमज़ान मुबारक अचे त रोज़ा रखण सां ऐं अल्लाह ताला जे ज़िक्र करण सां क़ुरान मजीद जी तिलावत करण सां इन्हनि कमनि सां रब खे राज़ी कयो हिन दुनिया जे जहान मां अखियूं ॿुधे जीअं ई वाइट में क़बर में छॾे ईंदा पर अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत जो दरवाज़ो खोले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया माण्हू ॿ क़िस्म थींदा आहिनि हिकिड़ा मोमिन भलारा ईमान वारा जंहिंजो अमल सालिह पको हूंदो आहे ॿिया बि करने वारा मुसलमान पर अमल सुठो कोन्हे नमाज़ूं कोन पढ़नि चङाइयूं कोन कनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमाबरदारी कोन कनि ज़िंदगी नफ़रत में पई गुज़रे फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नेक सालिह माण्हू वफ़ात थो करे पर निमाज़ अथसि त इन माण्हूअ खे वफ़ात पढ़ण करे पंहिंजे जो वक़्तु सम्झ में ईंदो मलाइका इंतहाई क़ुर्ब ऐं मोहब्बत सां हिन जो रूह खणी वेंदा आसमान जो दरवाज़ो खुलंदो मथे हिन जो नालो लिखाए ईंदा ऐं पोइ मोटाए हिन जे रूह खे हिन जी क़बर वटि खणी ईंदा तॾहिं मालिक हिन खे दफ़न करे वापसि वेंदा त रूह मोटाईंदसि पोइ पुछंदसि त वरन तुंहिंजो मालिक केरु आहे तुंहिंजो अलाह रब केरु आहे मोमिन माण्हू चवंदो तुंहिंजो रब अलाह आहे पुछंदसि त नबी सोनो केरु अथई चवंदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां मुंहिंजा ख़ातम नबी सचा नबी आहिनि पुछंदसि त तुंहिंजो किताब कहिड़ो अथई मोमिन चवंदो त क़ुरान मजीद मुंहिंजो किताब पर पासे कुझु बात कोन पढ़े हुनखे निमार किथां यादि ईंदो जेको माण्हू क़ुरान मजीद कोन पढ़े हुनखे क़ुरान शरीफ़ किथे यादि ईंदो जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल कोन करे हुनखे क़बर में इहे शयूं यादि कोन ईंदियूं पर इहे सभु तॾहिं क़बर में यादि ईंदियूं जॾहिं हिन धरती ते असीं निमाज़ पढ़ंदासीं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदासीं जॾहिं असांजा ॾींहं ऐं रातियूं गुज़रनि टीवियुनि ऐं मोबाइल ॾिसंदे या कसम काटे ॻाल्हि कंदे वो ॿुधायो त किथे माण्हू खे इहे जॻहि जा लफ़्ज़ उते उन वक़्तु यादि ईंदा तॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त यकीन ऐं ईमान वारो माण्हू जंहिंजो अमल ख़ासो हूंदो क़बर में जीअं ई मलाइका वठी ईंदा पहिरीं त रूह ॾाढो क़रार सां कढंदा मलाइका उनखे वेठा रिझाईंदा ए मोमिन हली अच तोखां अल्लाह राज़ी आहे हल पंहिंजे रब जे बारगाह में
सिरे की खबर न पहुंची पानी की खबर न पहुंची ये मोमिन माण्हू ज़रूर निकितो वेंदो ऐं उनखे का तकलीफ़ कान्हे उन खां पोइ उन जे रूह खे जॾहिं ख़बर बि न ईंदा ऐं मोटाईंदा पुछंदसि त तुंहिंजो रब चवंदो त अलाह नबी सोने जे लाइ पुछंदसि चवंदो इहो मुंहिंजो रब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब जे लाइ पुछंदा चवंदो क़ुर शरीफ़ क़िबले जे लाइ पुछंदा त निमाज़ी हिकु दफ़ो नसीब त काबत लाइ वञो क़िबला दीन जे लाइ पुछंदा चवंदो बाबा इस्लाम जो दीन आहे मुस्लमान आहियां अलाह फरमाईंदो मुंहिंजो बांदो सच थो ॻाल्हाए थोरो हिनखे जहन्नम ते ॾेखारियो क़बर जे खाॿे पासे ॾांहुं दरी खोलींदा जहन्नम ज़ाहिर थींदो बाहि भटका हूंदा हिकदमि बंदि करे छॾींदा पोइ अलाह ताला फरमाईंदो हिनखे जन्नत ॾांहुं दरी खोले सॼे पासे क़बर जे ॾांहुं दरी खोलींदा जन्नत जो निज़ाम थींदो खुशबू ईंदी रोशनी ईंदियूं हवा ईंदी फ़रायत थींदी ऐं अलाह फरमाईंदो त हिनखे फ़फ़रिशू लहू मिनल जन्नत हिनखे जन्नत जो बिस्तरो बि क़बर में विझी ॾियो ऐं फरमाईंदो त हिन क़बर खे एतिरो कुशादो कयो जेसीं ताईं हिनजी नज़र पवे एसीं ताईं हिनजी क़बर कुशादी करे छॾियो पोइ हिनखे चवंदा त हाणे तूं ईअं निंड रह जीअं घोट या कुंवार पंहिंजे सिंध ते सुम्हंदा आहिनि ऐं पोइ फरमाईंदो त जॾहिं क़यामत थींदी त तोखे हिन तुंहिंजे क़बर मां जन्नत वारे ॿार मां उथारे तोखे जन्नत वठी हलंदासीं तंहिंजे करे अमल थोरो आहे ऐं अलाह ताला मज़दूरी तमामु वॾी थो ॾे इन जे बरअक्स माण्हू सुस्ती कंदो निमाज़ कोन पढ़ंदो हालांकि दुनिया जा कम कयूं वेठा उन जे लाइ रोज़ बि महिनतूं बि कयूं था को वञे त लाइ बि कयो को न वञे त लाइ बि कयो अलाह तो फरमाए त मुंहिंजे बारगाह में सजदो ॾे हिकिड़ो बि सजदो तुंहिंजो ज़ाया कोन थींदो तुंहिंजी मञो थी ومن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا كفر لسانه وإنا له لكاذبون अल्लाह तो फरमाए तो मोमिन माण्हू जॾहिं कोशिश कंदो ऐं अमल कंदो त असीं इनकार कोन कंदासीं पर उन जी सब जो सब कोशिश असीं लिखंदा वेंदासीं पर अल्लाह ताला फरमाए त मन जा बिलहसनत फलहु अशरु अमसालिहा तव्हां नेकी कंदा त अल्लाह ताला फरमाए तो घटि में घटि तव्हांखे अजुर गुनाहुनि बि वमन जा बिसय्यत फला युजज़ा الذين عملوا السيئات الا كما كانوا يعملون पर जे गुनाह बुराई तो बात को जेतिरी गुनाह बुराई ओतिरो बदिलो मिलंदो अल्लाह ताला असांखे गुनाह खां बचाए नेकी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए पोइ ये माण्हू जॾहिं हलंदा पंहिंजी क़बर में सुम्हंदा त क़बर उन्हनि खे पंहिंजी जन्नत जे बाग वांगुरु महसूस थींदी निमाज़ूं रोज़ा ख़ैरातूं ज़कातूं ऐं अल्लाह जा ज़िक्र खे उन जी चौधारी ईअं वेंदा जीअं असां मजलिस करण वारा माण्हू जिन खे अकेलो थियणु क़बर में कोन ॾींदा क़बर जो ज़मानो ईअं गुज़री वेंदो जहिड़ो ॾींहुं गुज़री वियो छो त ख़ुशीअ जे घणे गुज़रंदे देरि कान्हे थींदी पोइ जॾहिं क़यामत ईंदी त अल्लाह ताला जो क़ुर हिनखे साथ वठंदो चवंदो त रब दुनिया में हिन माण्हू मूंसां साथ ॾिनो हो अॼु मूंखे मोकल ॾे मां हुन सां वफ़ादारी कयां अल्लाह फरमाईंदो त मुंहिंजा क़ुर तोखे इजाज़त आहे क़ुर शरीफ़ सिफ़ारिश कंदो अल्लाह साईं असांखे जन्नत मोकिलियो उन जे बरअक्स माण्हू सुस्ती कंदो निमाज़ जे लाइ कोन पढ़ंदो दुनिया जा कम सभु पुॼंदा न पुॼंदी त निमाज़ न पुॼंदी निमाज़ कोन पढ़ंदी ज़कात ख़ैरात कान ॾींदी रमज़ान जो मुबारक आहे त रोज़ा कोन रखबा पर्दो कोन कबो सच कोन ॻाल्हाइबो हलाल कोन खाइबो नदी जो ज़िंदगी गुज़री वेंदी रूह निकिरण जी मार ईंदी अल्लाह जा मलाइक जन्नत वारा कोन ईंदा जानवर वारा ईंदा जानवर जो कंधो खणी रूह कढण पोइ चवंदा त बदबख़्त अल्लाह कामिल ते हल जॾहिं पोइ जिस्म मां ज़ोर सां राहिणी रूह खे कढंदा जानवर जे कंधे पे वेठी खंयो वेंदा आसमान जो दर खड़काईंदा हिन जे लाइ आसमान जो दर कोन खोलंदो मोटाए क़बर में रूह खणी ईंदा तेसीं मालिक हिनखे दफ़न करे मोटंदा पिया पोइ अचे रूह मोटाए चवंदो त रब खे एतिरी चवंदो हा मूंखे ख़बर कान्हे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ पुछंदुसि सुञाणीस त चवंदो त न मूंखे ख़बर कोन्हे क़ुर जे लाइ पुछंदुसि सुञाण तुंहिंजो किताब कहिड़ो चवंदो मूंखे ख़बर कान्हे ऐं पुछंदासीं क़िबले जे लाइ निमाज़ पढ़ी कान क़िबले जी ख़बर किथां पवंदी पुछंदुसि दीन जे लाइ त हिन इस्लाम सां वास्तो ई कोन चवंदो हा मूंखे ख़बर कान्हे अल्लाह फरमाईंदो कूड़ जो ॻाल्हाए सभु ख़बर हुयसि दुनिया में सभु शयूं ॾिठाई थी पए ॿुधाई थी पए अब बसि जी नज़र कोन थियो छा क़ुर में कोन था ॾिसूं आलमनि जूं ॻाल्हियूं कोन था ॿुधूं सभु कुझु ॿुधंदा आहियूं सभु ख़बर आहे दीन जी इस्लाम जी हलाल जी हराम जी सभु ख़बर आहे पर हिकिड़ो माण्हू आहे अल्लाह जो लिहाज़ करे थो ॿियो माण्हू पंहिंजे रब जो लिहाज़ नथो करे फाट बीठो आहे अल्लाह ताला असांखे लिहाज़ नसीब करे बेलिहाज़ी खां अल्लाह बचाए अल्लाह फरमाईंदो कूड़ थो ॻाल्हाए छो न जन्नत ॾेखारियोसि जन्नत आदरी खोले ॾेखारी अथव दिफ़ा अख़बार ॾिनी पोइ हिकु दफ़ो करे अल्लाह फरमाईंदो हिनखे जनम आदरी खोले छॾियो जनम जा ठाडा हिन जे क़बर में विझी छॾियो ऐं क़बर खे हुकुम थी वेंदो थोरी थी वञे एतिरी जो पासे में अंदरि कढी वेंदो अल्लाह ताला असांखे इन खां बचाए
वो क्या दुनिया ने अज़ाब ॾाढो ॾाढा ॾा सकता है क्या ॾींदा अल्लाह तने कमानो दीन मशर में वेंदा त रब ताला उन्हनि खे फरमाईंदो त तव्हीं मुंहिंजे अर्श जे छांव हेठि बीहो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संत माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह साईं अर्श जे छांव में बीहारींदो हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे रब सां कंहिंखे शरीक न करे ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजे माउ पीउ जी फर्माबरदारी करे टियों उहो माण्हू जो जवान माण्हू रोज़े नमाज़ पढ़ण में शुरू थियो आहे बादशाह हुजे या अमीर हुजे जेको अदल ऐं इंसाफ़ करे माण्हू सां फ़ैसिलनि पढ़ करे ज़ुल्म कोन थो करे ॿियो हिकिड़ो जवान माण्हू आहे जंहिंखे गुनाह जी दावत थी मिले उहो त जेको आहे अलाह खे बिना गुनाह कोन कंदुसि अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके माण्हू बसि ॿिया आहिनि इहे सत माण्हू हूंदा जिनखे अल्लाह साईं घुराए ऐं पंहिंजे अर्श जी छांव में बीहारींदो जंहिंजी का छांव कोन हूंदी अल्लाह जे अर्श जी छांव हूंदी हिसाब किताब थींदो त जन्नत में वेंदा जॾहिं जन्नत में वेंदा त अल्लाह ताला हुननि जी इस्तक़बाली मलाइकत पिया कराईंदो ऐं जीअं ई जन्नत में पहुचंदा त उन्हनि खे पंहिंजे घर जी ख़बर पवंदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बड़ा साहब पुछो साईं जन्नत में असां पंहिंजे घर कीअं वेंदासीं असांखे केरु ॾसींदो त घर सां किथे आहे फरमाईंदो दुनिया में के माण्हू पंहिंजे घर में भुलिको अचे न साईं फरमाईंदो अल्लाह ताला जन्नत में पाण कीअं रहनुमाई कंदो थोरी ॻोल्हे पंहिंजा घर में वेंदा पोइ जॾहिं उन घर में वेंदो त तव्हांजा ॿार बच्चा तव्हांखे अलाह गॾाए ॾींदो ऐं फरमाईंदो तव्हांजा ख़ात्म हथनि में प्याला खयों बीठा हूंदा आलिशान क़िस्म जा जिन में शरबत पियल हूंदा अहिड़ा जंहिंमें ख़ुशबू हूंदी तस्लीम जी ऐं जिन में न बेरी हूंदी न नशो हूंदो ऐं अल्लाह ताला क़िस्म क़िस्म जा मेवा माण्हुनि खे पेश कराईंदो फरमाईंदो आलिशान क़िस्म जे पखे जा गोश्त हूंदा विक्रम ताला जन्नत खे पेश कंदो उन्हनि खे रेशमी कपड़नि जूं पोशाकूं पहिरायूं वेंदियूं सोन जा उन्हनि खे पटा ऐं कंगण पहिराया वेंदा उन्हनि जे लाइ बादशाह वांगुरु तख़्त ठहियल हूंदा थोॾे कट जा उन्हनि जे मथां बिस्तरा विछायल हूंदा फूल विहाण लॻल हूंदा जिन ते वेही जन्नत में हो कचहरी में मजलिसूं कंदा उते न रोज़ो पढ़णो न निमाज़ पढ़णी उते फ़क़ति अल्लाह ताला जी तरफ़ां माण्हुनि खे इनाम खाइणा पीअणा ऐं ज़िंदगी गुज़ारणी हूंदी अल्लाह शल अहिड़ी जन्नत जे लाइ असांखे तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ॿिए पासे ॾांहुं जेकॾहिं माण्हू रब जे ॻाल्हि खे कोन थो मञे अल्लाह जे क़ुर खे कोन थो मञे त उहे खां पोइ जहन्नम में लॻा अल्लाह सां शिरक कई बाप जी बेफ़रमानी कई निमाज़ सां दिलि कान लॻी सगाई ऐं सच सां दिलि कान लॻी ॻाल्हाई त कूड़ ते ॻाल्हाई अमानत में ख़यानत ते कई ख़र्चे ख़ुदा ते राम कोन ते कई ग़रीब मिस्कीन खे अनाज नाले ते मानी जो टुकड़ो कोन ते खाराई नतीजो त इहो जॾहिं उथंदो त अल्लाह सुब्हानहु व तआला इन जी आवाज़ में रिकॉर्ड लाइदो तराके का बचो तो ये आवाज़ नमाज आता किसी नमाज काने फरमाया तो काफर ने आवाज़ में नमाज काने होती इन्हें के काफर सा गल चीके हो जहन्नम में पास ओला मची में तो जहन्नम की बाह है बड़का हुआ उते खादे पीते जलाए कुछ को न हो वो मानू के पुण्य में लगती भूख में लगती वो उते रड़ता साल जा साल रड़ता तो भूख में प्यासी अल्लाह फरमायो जहन्नम वाले के का इज्जत वाली शैतान दी इते तू है तो मां पिछवा कटर मारो गतो बणुगा वो भाई ने कहे मुख्य कला के पीछे ले तो वो सुअर को खाइदो वो पटे दा उनके वो खाइदा भूखा का खाइदा नड़ी में फांसी पौधो वो चौड़ा सारी दुनिया में पानी के दास मुझे सारे पानी मिले वही जमाना पानी के लगाता हदीस में तो चाहना में कोसो पानी खड़ी के दीदा कोई दे पिए दा तो पिए में डाला के मोहन की खबर जे के पौधे ले पानी में वो भी ढोक भाई दा तो ना आनवा करती है खाली अल्लाह असांखे जहन्नम खां बचाए ये सब ॻाल्हियूं अल्लाह ताला जे क़ुर ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में ॿुधायल आहिनि त जीअं मुस्लमान अल्लाह खां पंहिंजी रज़ा ऐं जन्नत जो सुवाल कनि अल्लाह खां ग़ज़ब ॾमर ऐं जहन्नम खां पनाह वठनि असीं सभु गॾिजी सुवाल कयूं त अल्लाह तूं असांखे पंहिंजी रज़ा नसीब कजांइ पंहिंजे राज़ में वारी जाइ जन्नत नसीब कजांइ ऐं अल्लाह तूं असांजे मथां ग़ज़ब ऐं ॾमर माफ़ कजांइ ऐं पंहिंजे ग़ज़ब जी जाइ जहन्नम खां असांखे बचाए अजीज मुसलमानों जिंदगी इन्हें में सब कम कयूं था नमाज को करो कोने वज़न कोने तो वो ईमान जी गाला ईमान मजबूत हो जे त नमाज सवली लगदी जे ईमान जड़ो हो तो नमाज मुठी लगदी अल्लाह ताला साहब मजबूत ईमान नसीब फरमाए रब सुब्हानहु व तआला ने जेके कुरान शरीफ में आयत को समाज आलो पढ़ी है अल्लाह सा इशारा सा के उन्हनि जे तरफ तवज्जो करने की तौफीक अता फरमाए रब ताला तो वक्त अल्लाह का समा में कुछ कोने जेके माण्हू अल्लाह के सवागत खे था सॾनि फरमाइनि सॾींदा रहंदा उहो हुननि जो सभु कोन ॿुधंदा जे ॿुधंदा त जीव कोन कंदा
क़यामत के ॾींहुं जॾहिं सभिनी खे उथारे अलाह गॾु बीहारींदो त हू इनकार करे न चवंदा साईं असां कंहिं सां बि वास्तो कोन्हे, हे सभु कूड़ा आहिनि, असां पाण तोखे था वञूं, हिननि खे असां किथे कोन मौक़ो ॾींदासीं। ए इंसानो तव्हीं सभु अलाह जी तरफ़ जा मोहताज आहियो, अलाह बेपरवाह बादशाह आहे। जेकॾहिं रब ताला खे राज़ी रखिबो त ठीकु आहे, जे न त अलाह इहा ख़ल्क़ सॼी ख़तमु करे ऐं नई ख़ल्क़ आणींदो, इहा अलाह जा ॻाल्हि ॾुखी ॻाल्हि कान्हे। क़यामत जो ॾींहुं थो अचे, केरु कंहिंजो ॿार कोन खणंदो, हर कंहिंखे ॿार कान खणणो आहे ऐं ॿार खणण जे लाइ माण्हू जी तयारी दुनिया में थींदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया दुनिया अमल जी जाइ आहे, हिते बदिलो कोन्हे मिलंदो, क़यामत बदिले जी जाइ आहे, हुते अमल कोन थींदो। अलाह ताला असांखे क़यामत में अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं बदिलो छा करणो आहे। फरमाया केरु बि ॿार वारो कंहिंजो ॿार खणंदो, कॾहिं को ॿार वारो पंहिंजे मिट माइट अज़ीज़ क़रीब खे ॾिसंदो त उहो हुनखे जी कोन कंदो। रब थो फरमाए उन्हनि खे हिजाब जेके अरब खे अलाह खां मिलनि, निमाज़ क़ाइम कर। अलाह ताला असांखे निमाज़ जी तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाए जेको माण्हू पाक थींदो त बाक़ाइदा पाण खे कम ईंदी, सभिनी जी मोट अलाह जे पासे ॾे आहे। हिकिड़ा आहिनि अंधा ॿिया अखियुनि वारा, इहे ॿई हिकु जहिड़ा थींदा? साईं न, अंधो अखियुनि वारो आहे। फरमाए पोइ जॾहिं अलाह जो क़ुरान ॿुधिजे थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ॾिसिजे थी, उन खां पोइ माण्हू जो हुनखे ॾिसी अणिठो करे त पोइ जहिड़ो अंधो, ॿुधी अणॿुधो करे त जहिड़ो ॿोड़ो। अलाह जो वरद कीअं रखणु खपे। रब साईं थो फरमाए त अंधो ऐं ॿोड़ो अखियुनि वारो, अंधो ऐं अखियुनि वारो हिकु जहिड़ो कोन्हे, रोशनी ऐं मुंद हिकु जहिड़ी कोन्हनि, छांव ऐं उस हिकु जहिड़ी कोन्हे, जीअरा ऐं वाह हिकु जहिड़ा कोन्हनि। जेके अलाह जी ॻाल्हियूं ॿुधनि ॾिसनि सम्झंदासीं अखियुनि वारा, जेके क़ुरान ऐं नबी सुन जी ॻाल्हियूं नथा ॿुधनि इहे जहिड़ा अंधा, ऐं जेके माण्हू हिदायत ॾिसनि था जीअं उहे माण्हू रोशनी में, ऐं जेके हिदायत कोन था ॾिसनि जहिड़ो मुंद में, ऐं जेके माण्हू अलाह जी फर्माबरदारी में उहो जहिड़ो छांव में, ऐं जेके फर्माबरदारी में न आहिनि उहे जहिड़ा उस में। अलाह थो फरमाए जेके क़ुरान मजीद मुंहिंजो सर ॿुधनि जहिड़ा जीअरा, ऐं जेके नथा ॿुधनि त इहे भोला वतन खे मुर्दार लिखियो। अल्लाह के चाहे ॿुधाए, ए मुंहिंजा सोना मोहम्मद क़ब्र वारनि खे केरु ॿुधाईंदो? तूं ॾेखारींदा रह, असां तोखे हक़ जो ख़ुशख़बरी ॾींदा रहे, ॾेखारींदा करे मोकिलियो आहे। अगरि में केतिरियूं उम्मतूं आहियूं उन में तो वांगुरु रसूल गुज़रिया, जे हीअ तुंहिंजी ॻाल्हि कोन मञंदा त अॻे केतिरनि ॻाल्हियूं कोन मञियूं, हुन जा रसूल उन्हनि वटि